हलो कचहरी प्रोग्राम जे सभिनी ॿुधण वारनि खे सभई जेके टोटल 3 ॿुधण वारा आहिनि उन सभिनी खे अमेरिका मां सलाम ऐं क्यूपर्टिनो में उकाश ऐं शिकागो में राकेश आहे ऐं बसि क्यूपर्टिनो जी रुॻो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदोसि त हीअ जेको सो एप्पल जेका कंपनी आहे उनजी बादशाही आहे हिते हुनजो हेडक्वार्टर आहे पर जिथे जिथे एप्पल जो नालो आहे ऐं लॻे थो असां जेको सो ग़रीब माण्हू कंहिं वॾेरे जी बनी ते रहिया पिया आहियूं इट्स एन इंटरेस्टिंग प्लेस वेरी इंटरेस्टिंग प्लेस खैर राकेश हाउ आर यू डूइंग कीअं पियो हले कमु सब ख़ैर अॼु पंहिंजो टॉपिक जेको आहे उहो आहे पाकिस्तान जी IT पॉलिसी में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो किरदारु ऐं तूं जेको आहे हिकिड़ो रिसेंटली हिकिड़ो राइट अप लिखियो हुयो ऐं उहो तूं डॉन ते बि मोकिलियो ऐं तूं हिकिड़ी मीटिंग लिस्ट ते बि पोस्ट कयो ऐं मुंहिंजे ख़्याल में अञा तुंहिंजे प्लान्स आहिनि वधीक उनखे अञा वधीक प्रोपेगेट करण में त जीअं कयूं था मां तोखां सवाल थो पुछां तुंहिंजे राइट अप जे बारे में त ऐं तूं पोइ जवाबु ॾे पोइ पाण कचहरी खे हिनखे हलायूं था छा ख़्याल आहे भले तुंहिंजी मर्ज़ी आहे पंहिंजी मर्ज़ी सॼो प्लान इहो थियल हो अॻे का ज़रूरु इहो न चओ इनखे छा चवंदा आहिनि वेट एंड स्विच जेको मां पहिरीं चयो पिए हाणे पहिरियों त शुरू कयूं अगेन डेफिनेशंस खां न पाण छो त डेफिनेशंस ॾाढी इंपॉर्टेंट आहिनि त तुंहिंजे जेको तूं राइट अप लिखियो हुन में जेको तूं AI जो ज़िक्र कयो आहे AI व्हाट डू यू मीन बाय इट आर्टिफिशियल इंटेलिजेंस मां छा मुराद आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस मां मुराद जेका करंट रिसर्च थिए पई AI में बेसिकली जेसिताईं मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे त उनमें हिकिड़ी आहे अप्लाइड AI माना हुन तव्हां मॉडल्स खे ट्यून कयो उनखे तव्हां उन मां तव्हां फ़ाइदो वठो ॿियो आहे त तव्हां नवां मॉडल्स क्रिएट कयो ठीकु आहे न उनजी कोर जेका रिसर्च आहे त जेको पाकिस्तानी कॉन्टेक्स्ट में AI जो जेको ज़िक्र आहे उहो जंहिं एंगल खां मूं हिनखे खयो आहे इन आर्टिकल में या इन राइटअप में उहो इहो आहे त AI जी रिसर्च AI में जेका कोर रिसर्च आहे जेका मेन उनखे मूं एड्रेस कयो आहे नॉट द एप्लीकेशन ऑफ AI which I think is relatively simpler and less challenging than the core research of AI. अच्छा त तुंहिंजो जेको पर्सपेक्टिव आहे उहो इहो आहे त जेका पॉलिसी आहे जेका पाकिस्तान जी गवर्नमेंट अपनाए थी पई सीमिंगली ख़बर न आहे अपनाए बि अथी आहे न एटलीस्ट चवनि त पिया उहा इहा आहे त अप्लाइड AI खे उहे फोकस था करनि पिया तुंहिंजो ख़्यालु आहे इहो ऐं तूं आर्ग्यू पियो करें त उहा पाण खे वधीक रिसर्च में इन्वेस्टमेंट करणु खपे इज़ दैट राइट एक्चुअली आउं चवंदुसि त उहा जेका पॉलिसी आहे उहा इट डज़न्ट स्टेट उहा अप्लाइड में आहे या रिसर्च में आहे ठीकु आहे दैट्स अनदर प्रॉब्लम ठीकु आहे न जेका गवर्नमेंट लेवल ते दे ट्रीट AI एज वन थिंग ठीकु आहे न दे डोंट सीम टू डिफरेंशिएट बिटवीन टू ठीकु आहे पर हू माना HEG जी फंडिंग आहे या इन टाइप जी जेके शयूं आहिनि दे सीम टू इंसेंटिवाइज़ AI जी जेका कोर रिसर्च आहे उहा ठीकु आहे they seem to focus on creating more माना PhD माण्हू वधीक कनि ठीकु आहे न AI रिलेटेड फील्ड्स में उहो हिकिड़ो उन्हनि जो इट सीम्स लाइक उन्हनि जो हिकिड़ो की मेट्रिक आहे या AI वधीक पढ़ाई वञे यूनिवर्सिटियुनि में त एकेडमिक जेका साइड आहे AI जी उन ते उनखे वधीक फोकस आहे त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त गवर्नमेंट या पंहिंजी जेका पॉलिसी मेकर्स आहिनि उहे हिन ते कुझु वधीक फोकस पिया कनि जॾहिं त इहो इलाही हिकिड़ो एम्बिशियस गोल आहे ऐं उन मां जेको रिज़ल्ट आहे न उहो एतिरो श्योर ऐं गारंटी कोन्हे लॉन्ग टर्म में उहो मे बी पंहिंजे लाइ बेस्ट हींअर न मुंहिंजो इहो ख़्यालु आहे की त वधीक जेके सिंपल अप्रोचिस पर फोकस्ड अप्रोचिस उन्हनि ते माना श्योरर बैट्स हुजनि ही थोरी रिस्की बैट आहे पाकिस्तान जे लाइ माना we are trying to bite more than we can chew. अच्छा मिसाल दे कहिड़ियूं श्योरर बेट्स ॿियूं कहिड़ियूं आहिनि जेके अवेलेबल आहिनि मते वधीक त इन राइटअप में फोकस कोन्हे कयो इन राइटअप में मूं रुॻो इहो पॉइंट आउट कयो आहे त AI इटसेल्फ जेको आहे सो असां लाइ
मे बी नॉट माना बेस्ट अप्रोच, पर जेके श्योरर बेट्स मूंखे हीअं लॻनि थियूं उहे मेनली इहो आहे त पाण सॉफ्टवेयर सर्विसिस प्रोवाइड कयूं, पर नॉट इन द स्टाइल जंहिंमें माना त इंडिया जीअं 80s में स्टार्ट कयो हो, ठीकु आहे, त उहो हिकिड़ो जेनेरिक हो, हुननि चयो बाबा जेके बि क़िस्म जूं तव्हांजी सॉफ्टवेयर सर्विसिस आहिनि तव्हां असांखे ॾींदव असां करे ॾींदासीं। हाणे मूंखे लॻे थो त इहा स्टेटमेंट जेका आहे सा कमु कोन ईंदी, छो जो अहिड़ा ॿिया इलाही सारा डेस्टिनेशन्स आहिनि जेके पाण खां ऑलरेडी बहितर आहिनि, ठीकु आहे न, सेकेंड टियर डेस्टिनेशन। यूके आहे, सही आहे, ऐं थाईलैंड आहे, थाईलैंड ते फिलीपाइंस में सुठी पई थिए डेवलपमेंट। त इहे जेके एरियाज़ आहिनि इहे स्टिल जेनेरिकली पाण ॾींदा, जेसि ताईं पाण नीश नथा ठाहियूं। त हाणे नीश पाण खे मार्केट खे ज़हन में रखी करे ठाहिणी पवंदी, ऐं उन में इंटरनेशनल डेवलपमेंट्स खे माण्हू ज़हन में रखे। मिसाल तौरु चाइना जो जेको हीअं स्टैंड ऑफ आहे टेक्नोलॉजी जे बेसिस ते अमेरिका सां, या अमेरिकन स्टैंड ऑफ अगेंस्ट चाइना, ठीकु आहे, त उन में चाइना जे लाइ देयर इज़ अ लॉट ऑफ वर्क दैट्स लाइंड अप नाउ, ठीकु आहे न। अगरि चाइना खे पंहिंजो ख़ुदि जो ऑपरेटिंग सिस्टम ठाहिणो आहे, ख़ुदि जो उनखे कंप्यूटर आर्किटेक्चर ठाहिणो आहे, त इहे माना मॉन्यूमेंटल टास्क आहिनि, जिन लाइ इलाही सारो टाइम बि खपंदो आहे, ऐं उन्हनि जे लाइ इलाही सारा माना टाइम इन टर्म्स ऑफ माना सेवरल इयर्स, मे बी इवन 8-9 years, टू मेक अ सक्सेसफुल ऑपरेटिंग सिस्टम। त यार मेन स्ट्रीम जेको थी वञे, ऐं आर्किटेक्चर खे बि कंप्यूटर माना फिजिकल आर्किटेक्चर खे बि जेको 7-8 साल त घटि में घटि लॻियो ई था वञनि। अगरि पाण आर्म जो इंटेल जी हिस्ट्री ॾिसूं त इन्हनि खे काफ़ी सारो टाइम लॻो, ऐं इलाही इस्टेब्लिश, इलाही पुराणा इहे आर्किटेक्चर आहिनि। त उन जे लाइ मैन पावर, उन लाइ पैसो, हाणे पैसो त चाइना वटि आहे, ऐं टेक्निकली चाइना उन ई स्टेट में आहे जंहिंमें, उन ई सिचुएशन में जंहिंमें अमेरिका हो जॾहिं 80s में अमेरिका हो, जेकी उन डिमांड जो उन वटि पैसो हो, ठीकु आहे, ऐं उन्हनि जो बि ऑपरेटिंग सिस्टम कुझु इस्टेब्लिश कोन हो, कंप्यूटर को आर्किटेक्चर उन वटि इस्टेब्लिश कोन हो। इंटेल हो, पर वरी बि इट वॉज़ इन लाइक चवंदे पावर पीसी वग़ैरह ॿिया बि हुआ, ऐं माना आर्म तॾहिं आयो ई कोन हो। त उहो साॻियो फेज़ आहे जेको हींअर चाइना वटि आहे, ऐं मे बी ऐं चाइना जे लाइ जेके आउटसोर्सिंग ऑप्शन आहिनि उहे तमामु लिमिटेड आहिनि। अमेरिका वटि त सॼी दुनिया हुई, पर चाइना विल नॉट बी एबल टू आउटसोर्स टू इंडिया फॉर एग्जाम्पल, ठीकु आहे न। त उन वटि ऑप्शंस लिमिटेड आहिनि, त उन हिसाब सां बि उनखे पाण टारगेट कयूं त उन जी। सॉरी मां तोखे इंटरप्ट कयां, माना तुंहिंजो चवण आहे त इहो जेको मिसाल ॾिए पियो चाइना जो, उहो उनजो पंहिंजी सिंध में या पाकिस्तान में पॉलिसी सां छा पैरल आहे? आई नो त को पैरल तुंहिंजे ज़हन में आहे, पर थोरो उहो एक्सप्लिसिटली स्टेट कर, छा पैरल आहे? माना हाणे अगरि हिन में पाण ॾिसूं त माना चाइना जूं हाणे अपकमिंग डिमांड्स छा आहिनि, ठीकु आहे, हुनजे टैलेंट जी रिक्वायरमेंट्स कहिड़ियूं आहिनि फॉर एग्जाम्पल। अच्छा, इन मिसाल में चाइना पंहिंजो कस्टमर आहे ऐं पाण हिकिड़ी नीश क्रिएट कंदासीं जेका चाइना जी नीड्स खे सर्व कंदी। दैट्स व्हाट यू आर टॉकिंग अबाउट। हा, उन टारगेट के वञे। हा, ठीकु आहे। हा, त चाइना जी कहिड़ी नीड्स तुंहिंजे ज़हन में अचनि पियूं? इहो हींअर माना ही टोटल आर्म चेयर हाइपोथेसिस आहे, ठीकु आहे, इन जी का बि डेटा में का बि हुनजी माना त वैलिडेशन कोन्हे, ऐं इन जे लाइ इहो तमामु ज़रूरी आहे त स्टडीज़ कयूं वञनि, ऐं इन खे दिस कैन बी अ गुड स्टार्टिंग पॉइंट फॉर द स्टडी। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जेका सिस्टम्स जो एरिया आहे, छो हीउ सॼो कमु आहे सिस्टम्स जो, ठीकु आहे न, ऑपरेटिंग सिस्टम ठाहिणो आहे नओं, उन जे लाइ असांखे एप्स लिखणी पवंदियूं इलाही, पर दैट विल कम विथ टाइम। ॿियो असांखे कंप्यूटर आर्किटेक्चर ठाहिणो आहे, माना असांखे हिकिड़ो ऑपरेटिंग सिस्टम ठाहिणो आहे जंहिं ते असांखे एग्ज़िस्टिंग जेके एप्स आहिनि उहे ट्रांसफर करणियूं आहिनि, ऐं असांखे हिकिड़ो नओं आर्किटेक्चर उनखे मेन स्ट्रीम करिणो आहे। त उन जे लाइ असांखे एग्ज़िस्टिंग जेको सॉफ्टवेयर आहे उहो पोर्ट करिणो पवंदो, उन लाइ टूल चेन्स आहिनि, ठीकु आहे न, उन लाइ बूट लोडर्स आहिनि, उन लाइ ड्राइवर्स आहिनि, ठीकु आहे, इलाही सारो इन टाइप जो कमु आहे जेको कोर सिस्टम्स कमु आहे। ऐं त उन एरिया में इहा हिकिड़ी सफिशिएंटली सोफिस्टिकेटेड शइ आहे, पर नॉट वेरी सोफिस्टिकेटेड, नॉट लाइक AI, ठीकु आहे न। हा, हाणे पोइ तूं बेसिकली ड्राइव थो करे पियो इन ॻाल्हि खे त पाण खे नीश डेवलप करणु खपे, हा न। त विदाउट नोइंग उहा नीश छा आहे, लेट्स ट्राई टू डिफाइन द नीश जूं कैरेक्टरिस्टिक्स छा छा आहिनि, ओके, इन द एब्स्ट्रैक्ट। माना डिफाइन कयूं त नीश जो मतिलबु छा हूंदो? छा पाण 1000 इंजीनियर्स पंहिंजे मुल्क में हूंदा जेके हुन नीश ते कमु कंदा पिया हूंदा, या एक्स अमाउंट ऑफ डॉलर्स पाण एक्सपोर्ट कंदा पिया हूंदासीं इन बाय ईयर, सम्झो त ॻाल्हि खे? माना हाउ वुड वी डिफाइन इट? वुड वी डिफाइन इट इन टर्म्स ऑफ knowledge streams,
or would we define it in money raised, generated? Would we define it in number of jobs created? पाण कीअं define कंदासीं उनखे? It will be a mix of all these, but the emphasis will change. माना कहिड़े initial stage में I think पाण केतिरो business attract करे सघूं था, that will be माना असां जेको investment केतिरी खणी अचूं पिया, ठीक है ना, उहो असांजो पहिरियों मेजर हूंदो, सही आहे। त फॉर एग्जांपल अगरि जेको टेंसेंट आहे, ठीक है, या अलीबाबा पंहिंजो हिकिड़ो नओं ऑपरेटिंग सिस्टम पियो ठाहे, इहो मूंखे रिसेंटली ख़बर पई, सही आहे, हुन त हुनजो कमु हले पियो। हाणे उन ऑपरेटिंग सिस्टम सां रिलेटेड शुरू में त हू पाण खे वॾो कमु न ॾींदा, पर कोई बि टेस्टिंग सां रिलेटेड कमु आहे या इन टाइप जी हिकु शइ आहे, ठीक है, अगरि उहे असां वटि इन्वेस्टमेंट कनि था ऐं उनखे पाण डिलीवर करे सघूं पिया, ठीक है, त दैट माना उन नीश जो मक़सदु इहो थींदो त अगरि पाण कंहिं हिकिड़े एरिया में कंप्यूटर साइंस जे कंहिं हिकिड़े एरिया में या ॿिनि एरियाज़ में या कुझु सेट ऑफ रिलेटेड एरियाज़ में पाण एक्सेल करे सघूं, उनमें पाण इहो प्रूव करे छॾूं भाई हिन एरिया में अगरि तव्हांखे कमु खपे त पोइ पाकिस्तान बेस्ट जॻह आहे, सिंध बेस्ट जॻह आहे, ठीकु आहे। अगरि इहो पाण रेप्यूटेशन स्टेब्लिश करे वियासीं त पोइ इहो थींदो जो अगरि जेको जेनेरिक डेवलपमेंट हुई उहा जेका सम्झो फिलिपाइंस ॾांहुं वञणी, थाईलैंड ॾांहुं वञणी, इंडिया ॾांहुं वञणी, ठीकु आहे न, उहा या लंडन में अचणी हुई, उहा जेको सो इट विल पीपल विल स्टिल थिंक अगरि उहो उन एरिया में फॉल थी करे जेका पंहिंजी स्पेशलिटी आहे त जेका बिज़नेस जेका लीडर्स आहिनि उहे दे विल हैव टू थिंक, दे विल बी फोर्स टू थिंक त वेदर इट्स वर्थ गिविंग टू UK or India, or should we also consider Pakistan, because not generally but in this particular area Pakistan he deliver kaya, he should deliver kaya, so yeah. The जेके national IT policies आहिनि उहे इन क़िस्म जी नीश खे डेवलप करण में छा रोल क्रिएट पंहिंजो करे सघंदियूं, प्ले करे सघंदियूं तुंहिंजे ख़्याल में? व्हाट कैन अ नेशनल IT पॉलिसी डू टू मतलब इन क़िस्म जी नीश खे डेवलप करण में? That's a very constructive question. I'll be very honest, इन ते मूं का deep thinking कोन्हे कई, ठीकु आहे, ऐं पर generally off the top of my head ऐं इन ते तव्हां माना तूं बि पंहिंजो ओपिनियन ॾेई सघीं थो, ऐं you know what you think, that will be also very helpful. मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त इन में जेको सो जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि खे फर्स्ट ऑफ ऑल इंसेंटिवाइज़ कयो वञे त उहो पंहिंजो जेको टैलेंट आहे उहो इन साइड ना टू गियर देम टुवर्ड्स दिस। हाणे HEC हिकिड़ो कोर्स लिस्ट डिफाइन कंदी आहे सभिनी यूनिवर्सिटियुनि लाइ, ठीकु आहे, ऐं उन में हिकिड़ो कोर सेट ऑफ कोर्सिस आहिनि, ॿिया इलेक्टिव्स आहिनि, ठीकु आहे, त जेके कोर सेट ऑफ कोर्सिस आहिनि उन में जेके सिस्टम जा कोर्सिस आहिनि उन्हनि खे प्रायोरिटी ॾिनी वञे, ठीकु आहे न, मे बी उहे वधीक रखिया वञनि ऐं उनखे फिक्स कयो वञे। हाणे मिसाल तौर त काफ़ी यूनिवर्सिटीज़ में अकॉर्डिंग टू HEC इट डज़ंट मैटर तव्हां ऑपरेटिंग सिस्टम्स पहिरीं गॾु था पढ़ायो कंप्यूटर आर्किटेक्चर सां या उनखे पोइ था पढ़ायो, इट डज़ंट मैटर, ठीकु आहे न। त काफ़ी यूनिवर्सिटीज़ कंप्यूटर आर्किटेक्चर ऐं ऑपरेटिंग सिस्टम हिकिड़े ई सेमेस्टर में पढ़ाईंदियूं आहिनि, ठीकु आहे न, असां बि ईअं ई पढ़ियो, ठीकु आहे। हुन सां मसइलो इहो थियो जो पिक्चर पूरी ज़हन में वेठी कोन, छा जो ऑपरेटिंग सिस्टम इज़ अ सॉफ्टवेयर एब्स्ट्रैक्शन ऑन टॉप ऑफ कंप्यूटर आर्किटेक्चर, सही आहे। अगरि तव्हांखे आर्किटेक्चर फुली सम्झ में कोन्हे आयो कंप्यूटर जो त ऑपरेटिंग सिस्टम तव्हां लाइ क्लियर कोन थी सघंदो। त उहा शइ जॾहिं हिकिड़ी शइ अंडर ग्रेड टाइम ते मुंहिंजे ज़हन में न वेठी त मूंखे आख़िर ताईं उहा न वेठी, पोइ वञी मूं जॾहिं पाण पंहिंजी सेल्फ टाइम कढी करे पंहिंजी स्टडी कई तॾहिं मूंखे ॻाल्हि सम्झ में आई त अच्छा हीअ MMU हूंदो आहे, हीअं मेमोरी मैनेजमेंट थींदी आहे, हीअं कुझु थींदो आहे, ठीकु आहे। त इन जेके इहे न्यूआंसिस आहिनि इन्हनि खे फोकस कनि। ॿिया इलेक्टिव्स आहिनि उनमें जेके सिस्टम्स जा कोर्सिस आहिनि उहे वधीक कनि। मिसाल तौर त कर्नल प्रोग्रामिंग, माना हिकिड़ो कर्नल प्रोग्रामिंग जो बि हिकिड़ो कोर्स थी सघे थो, ठीकु आहे। ऑपरेटिंग सिस्टम जो त आहे जेको कॉन्सेप्ट्स हिकिड़ो मोर हैंड्स ऑन एडवांस कोर्स हुजे, मोर हैंड्स ऑन हुजे जेको कर्नल प्रोग्रामिंग ते फोकस करे, जो एनकरेज करे थो बाबा ऐं उहो रिक्वायर करे थो बाबा स्टूडेंट्स पंहिंजा पैचेस जेके आहिनि से लिनक्स कर्नल या कंहिं बि ऑपरेटिंग सिस्टम में ओपन सोर्स सिस्टम्स प्रोजेक्ट में कॉन्ट्रीब्यूट कनि, राइट। ऐं इन अहिड़ी रीति जेको सो रिस्क 5 आहे, हिकिड़ो तमामु सुठो आर्किटेक्चर आहे, टोटली ओपन सोर्स आहे, त उनखे इंक्लूड करे सघिजे थो कोर्सिस में। बेसिकली तूं चए थो एकेडमिक जेको सिलेबस आहे उनजी मॉडर्नाइज़ेशन थिए, उन में केयरफुल थॉट प्रोसेस विधो वञे त जीअं उनजा आउटकम्स पोइ बहितर थियनि स्टूडेंट्स जा उन स्पेस में। That would be one of the ways in which a national IT policy
can intervene and help, है ना, investment करे, specialist के घुराए, syllabus सही design करे, courses के update करे, है ना, textbooks वधीक widely available करे. Those are the things that we would think about, है ना. हाँ, ऐं इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि पॉइंट करण जी उहा ई आहे त हिन में तव्हांजो जेको इन में पैसो एतिरो नथो ख़र्च थिए, ठीकु आहे न. दिस इज़ नॉट अ वेरी कैपिटल इंटेंसिव थिंग. ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इन में वधीक मां वधीक इंकरेज कयो वञे त स्टूडेंट्स जेके आहिनि से ओपन सोर्स जेके एग्ज़िस्टिंग प्रोजेक्ट्स आहिनि उन में कॉन्ट्रीब्यूट कनि त उन में उहो ॾिसण में अची वञे, ठीकु आहे. दुनिया उनखे ॾिसी सघे, नोटिस करे त बाबा पाकिस्तान मां हेतिरा सारा पैचिस अचनि पिया हिन हिकिड़े कॉन्सेंट्रेटेड एरिया में, ठीकु आहे. त वर्ड नोटिस, ठीकु आहे न. त कोर्सिस ईअं इंसेंटिवाइज हुजनि त पीपल आर एनकरेज टू कॉन्ट्रीब्यूट टू ओपन सोर्स प्रोजेक्ट्स, ठीकु आहे, जेके इन स्पेस में आहिनि. त that is the best way to send out a message to बाबा हिन पर्टिकुलर एरिया में सिस्टम्स में, ठीक है ना, बी इट को बूट लोडर है, वो को ड्राइवर है या कुछ भी है, उनमें पाकिस्तान जा स्टूडेंट्स सो दे आर देयर, राइट. And I'll pose another question, right? This is kind of तुंहिंजो जेको आर्ग्यूमेंट हो मेलिंग लिस्ट से एटलीस्ट उनखे ऑगमेंट करे थो या उनखे थोरो स्ट्रेच थो करे पियो, which is पाण इहा ई शइ अप्लाइड AI लाइ छो न कयूं. जेका शइ तूं हाणे सजेस्ट करे पियो सिस्टम्स जे स्पेस जे लाइ, उहा शइ अप्लाइड AI लाइ इहा शइ छो न कयूं. आई थिंक दैट विल आल्सो बी अ गुड थिंग. उनमें सिर्फ़ु हिकिड़ो मूंखे शक इहो आहे त या हिकिड़ो स्टेप आई थिंक दैट इज़ रिक्वायर्ड एंड दैट इज़ आल्सो रिक्वायर्ड फॉर व्हाट आई सेड. उहो इहो आहे त पाण पहिरीं एनालिसिस कयूं त इन जी मार्केट आहे या कोन्हे. छा चाइना खे या वेस्ट खे इन जी ज़रूरत आहे, माना इन जी रियलिस्टिक चांसिस केतिरियूं आहिनि त AI सां रिलेटेड असां बिज़नेस ईंदो. पर तूं सिर्फ़ु ॿाहिरि जे हिसाब सां ॾिसे थो पियो, तूं डोमेस्टिक एप्लीकेशंस खे कंसीडर नथो करे पियो. I know उहो कॉन्शियसली इहो पियो कयां. उहो इन लाइ करे जो अगरि पाण खे हिकिड़ी इंडस्ट्री ठाहिणी आहे और मां हिकिड़ो पैसा कमाइणा आहिनि, इकोनॉमी ठाहिणी आहे, त पोइ पाण खे जेको सो ॿाहिरि खां पैसो खपंदो जेको अचे, ठीकु आहे. अगरि पाण इंटरनली इहो कयूं था त इहो पाण लाइ हिकिड़ो कॉस्ट सेविंग मेजर थी सघे थो, पर रेवेन्यू जनरेशन कोन थींदी हिन मां. पैसा ठाहींदा कोन अगरि पाण AI यूज़ करे ऐं पंहिंजा माना बिजली डिस्ट्रीब्यूशन इम्प्रूव करे सघूं था, पाण खे पैसा बची पवंदा हुन में, सही आहे न. पर to what extent we will go, माना ऐं उन लाइ पाण खे डेटा खपे, जेको पाण डेटा राइट नाउ वी डोंट हैव दैट. तूं अस्यूम पियो करे त डेवलपमेंट जो हिकिड़ो ई इकोनॉमिक मॉडल आहे जेको आउटसोर्सिंग ड्रिवन आहे, एक्सपोर्ट ड्रिवन आहे. बेसिकली that's an underlying assumption in your argument जेका तूं explicitly state न पियो करे. हा, that's right. ऐं उहो इन ते बेस्ड आहे त जीअं ॿिया जेके एग्ज़ाम्पल्स आहिनि, जीअं आर्टिकल में उहो साइड कया, ठीकु आहे, बेंगलोर, शेंजन, ठीकु आहे, उहे अगरि पंहिंजे पाण लाइ पंहिंजी नीड्स सेटिस्फाई करण लाइ अगरि उहे सेटअप कंदा इहो सॼो, त पोइ उहे उते न हुजणा जिते हींअर आहिनि. मां थोरो टू बी अ कंट्रेरियन, ठीकु आहे न. हाणे जीअं मेलिंग लिस्ट में जेका ॻाल्हि हले पई, हुन में मिसाल तौरु जेनेटिक रिसर्च जी ॻाल्हि हले पई सीड सिलेक्शन जे लाइ, है न, माना ॿिज जेके आहिनि पोखी में इस्तेमालु थियनि था पिया, उन्हनि जी पाण जेका GMO हुनजी करणी आहे उहा पाण ख़ुदि कयूं AI जी मदद सां. फॉर एग्ज़ाम्पल डोमेस्टिकली सेटअप हुजे, आई मीन यू कैन इमेजिन हिकिड़ो रिसर्च सेंटर हुजे जेको हिन ते कमु करे, है न. इट्स नॉट अ कंप्लीटली जीअं टंडेजाम में आहे हिकिड़ी एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी, उते जेकॾहिं चवण में थोरी एब्सर्ड ॻाल्हि पई लॻे कंसीडरिंग वेयर वी आर, बट इट इज़ नॉट कंप्लीटली बियॉन्ड रियलिटी, आहे न. जेकॾहिं को फोकस्ड चङा माण्हू हुजनि जेके हुते वेठा हुजनि, जेके कमु करनि, इट्स वेरी मच पॉसिबल. छो त हर शइ इंटरनेट आहे अॼुकल्ह, हर शइ जिते किथे LTE मौजूदु आहे. दिस वर्क हैपन एनीवेयर. हीउ कमु त किथे बि थी सघे पियो. रिसर्च बि पब्लिक डोमेन में अवेलेबल आहे सॼी. ऐं पाकिस्तान में वक़्तु चङा भला PhDs बि आहिनि, छो त जेके HEC पोयनि 10 सालनि में जेको ॿाहिरों करे आया आहिनि न, अॻे जेके यूनिवर्सिटियूं हूंदियूं हुन में PhD हूंदा ई कोन हा. हाणे लॻभॻि यूनिवर्सिटीज़ में तव्हांखे 2, 3, 4, 5 PhDs वेठा ई वेठा आहिनि, जेके रिसर्च करे ॿाहिरों PhDs पूरी करे वापसि मोटी आया आहिनि ऐं रहिया पिया आहिनि पाकिस्तान में. हाणे माना सिचुएशन पोयनि 10 सालनि खां बहितर आहे कंहिं लेवल ते. जेकॾहिं एटलीस्ट हायर एजुकेशन में ॾिसूं, हाई स्कूल ऐं प्राइमरी जी ॻाल्हि कोन पिया कयूं, हायर एजुकेशन में ॾिसूं त थोरी वधीक पॉसिबिलिटीज़ आहिनि अॻु खां, जंहिं टाइम में पाण हुयासीं उन खां अॼु पॉसिबिलिटीज़ वधीक आहिनि. ॿियो सिर्फ़ु AI जे बारे में मां इहो आर्ग्यू कंदुमि त
AI जेको आहे न मुंहिंजे ख़्याल में जो ऑपरेटिंग मॉडल आहे न उहो थोरो डिफरेंट आहे, थोरो ॿिए नमूने जो आहे कंपेयर टू सिस्टम सॉफ्टवेयर। थोड़ी उनजी नेचर ॿी नमूने जी आहे, छो त उहो जेको आहे न AI में डेटा जो तालुक तमामु वॾो हूंदो आहे तव्हांजे कोड सां गॾु गॾु, हा न। जेका डेटा हूंदी आहे उहा तव्हांजी क्वालिटी ऑफ मॉडल्स खे, तव्हांजी प्रिडिक्शंस जी पावर खे इम्प्रूव कंदी आहे। ऐं डेटा अहिड़ी शइ आहे जेका यूनिवर्सली अवेलेबल आहे। इनफैक्ट जेकॾहिं तव्हां मिसाल तौर यू कैन इमेजिन अगेन, मिसाल तौर को सिस्टम आहे, उनजी डेटा ॿियनि दुनिया जे मुल्कनि में बि कलेक्ट करणु एक्सपेंसिव हुजे वेस्टर्न कंट्रीज़ में, पर तव्हां हुन ते मॉडल ठाहिणु शुरू करे सघो था पाकिस्तान जे अंदरि बाय डिप्लॉइंग द चीपर ह्यूमन रिसोर्स अवेलेबल टू अस एट इट। So there are ways in which economies of scale work better for AI application oriented research. अच्छा, सही। जेके उनजी यूनिक कंपोनेंट्स आहिनि, जेके उनजी अप्लाइड जी, असां थियोरेटिकल जी त ॻाल्हि न रखूं। आई डोंट थिंक आई एम इन 100% एग्रीमेंट विद यू त थियोरेटिकल AI रिसर्च करण जे लाइ जेकॾहिं अॼु खां इन्वेस्टमेंट शुरू कयूं वञनि एनालिटिक थिंकिंग में, मैथमेटिक्स में, त 10 साल पोइ मथां पाण खे अहिड़ी जॻह ते पहुचूं जिते जॾहिं पाण इनफ पाण वटि तो क्रिटिकल मास हुजे जो पाण थियोरेटिकल AI रिसर्च करण जे लाइक़ु बणिजनि यूनिवर्सिटीज़ पंहिंजूं, छो त ॾाढी पोइते आहिनि। देयर इज़ अ लॉट ऑफ वर्क दैट इज़ रिक्वायर्ड। पर अप्लाइड जेकॾहिं पाण शुरू कयोसीं त मे बी उन मां का साइकिल शुरू थिए ऐं उहा ट्रिकल डाउन करे टुवर्ड्स थ्योरी। दैट्स हाउ टिपिकली दीस थिंग्स गो। चाइना शुरू कयूं घणी शयूं अप्लाइड ते सां, बट दे slowly they climbed the ladder, है ना, जेका इंटेलेक्चुअल लैडर आहे उहा यू क्लाइंब इट। पर एप्लीकेशंस खां तव्हां शुरू कंदा, और एप्लीकेशंस अगेन टूल किट एॾी वाइडली अवेलेबल आहे। अॼु खां 15-20 साल अॻु में जिते ओपन सोर्स अञा न हुयो त टूल किट बि एॾी अवेलेबल न हुई। अॼु जी तारीख़ में अप्लाइड AI जे लाइ टूल किट एॾी वाइडली अवेलेबल आहे, एॾो ईज़ी आहे इन टर्म्स ऑफ अ स्टूडेंट सिटिंग समवेयर इन से खैरपुर, जेकॾहिं कंप्यूटर ते कोड लिखी करे सम्झी करे सही नमूने प्रोग्राम लिखे न, मॉडल्स ठाहिण शुरू करे, इट्स नॉट कंप्लीटली अनइमेजिनेबल टू मी एट ऑल। जेकॾहिं सही हुनखे टीचर मिली वञनि उते, जेकॾहिं हुनखे क्लैरिटी हुजे करिणो छा आहे, गोल्स क्लियरली डिफाइंड हुजे, त इहो कमु करे सघिजे पियो मुंहिंजे ख़्याल में। आई थिंक इट्स वेरी मच पॉसिबल अप्लाइड AI जे लाइ। पर अगेन यू नीड अ क्रिटिकल मास ऑफ गुड पीपल ऑल ओवर द कंट्री फॉर दैट। हाँ, ईअं न आहे त पंहिंजे लॻे थींदो, हुन लाइ बि एफर्ट सिस्टम्स जे लाइ बि करणी पवंदी। जेका तूं अॻाड़ी ॻाल्हि करें पियो न, हुन लाइ एफर्ट खपे। जेकॾहिं पाण खे खपनि अहिड़ा प्रोग्रामर जेके कर्नल में जेकॾहिं कॉन्ट्रीब्यूट कंदा वेठा हुजनि त हुन लाइ त चङो भलो कमु खपे। यू नो दैट्स अ लॉट ऑफ वर्क। यू कैन ईज़िली इमेजिन उन कोर्सेस जी सोफिस्टिकेशन, उन कोर्सेस जो सिलेबस डिज़ाइन करणु, उहो ॾाढो सोफिस्टिकेटेड तरीक़े सां डिज़ाइन करणो पवंदो आहे न। The only difference is the AI जेका हींअर अर्ली न पर हिकिड़ो डायनेमिक स्टेज में आहे। जॾहिं त ऑपरेटिंग सिस्टम्स वर एरिया और टॉपिक ऑफ रिसर्च इन 80s में बि 70s 80s, ठीक है ना। रिसर्च अॼु बि थिए पई न, AI ऑपरेटिंग सिस्टम में अॼु बि रिसर्च थिए पई। ऑपरेटिंग सिस्टम में रिसर्च हैज काइंड ऑफ डाइड डाउन, या इवन जनरल सिस्टम्स में भी रिसर्च है काइंड ऑफ स्लो डाउन सिग्निफिकेंटली। हाणे सिक्योरिटी में थिए थी थोड़ी घणी आर्किटेक्चर में, पर छो जो इन ते मूं पाण सर्च कयो, मूंखे थोड़ो इंट्रस्ट हो, मुझे मताऊं माना PhD वगैरह कयां छो जो, पर मूंखे को सूटेबल टॉपिक कोन पियो मिलियो त आउं इवन अप्लाई कयां हुन पोइ मूंखे एक्सेप्ट कंदो, उहा हिकिड़ी अलॻि टॉपिक आहे। आई कुडंट इवन फाइंड एनीथिंग सूटेबल, छो जो इट सीम्स लाइक हाँ डेटाबेसिस खणो, हिकिड़ो सिस्टम्स जो ही टॉपिक आहे, हाउ टू क्रिएट दैट्स अ सॉल्व प्रॉब्लम, ठीक है। या ऑपरेटिंग सिस्टम हिकिड़ो नओं तव्हां आणियो बि था, सम्झो यूनिक कर्नल या एक्सो कर्नल इन टाइप जी डिज़ाइन आणियो बि था, people understand very well it's not going to take off. Yeah, so too much vested interest आहे monolithic kernels में, Linux type के kernel में, ठीक है। So it's kind of stabilized. It's more on the side of how do you go about doing things. You know, the AI is still, I think, very dynamic. जेड़ा हेॾा सारा पेपर जेके पब्लिश थियनि था AI में, जेतिरा थियनि था ML में जेतिरा पब्लिश थियनि था, आर्काइव वगैरह ते सर्च कयो त ॿिए कंहिं सब्जेक्ट मूंखे मिलनि ई कोन था। रुगो तव्हांजी जेको सो ब्रीड आहे जेका डोमिनेट थी करे अॼुकल्ह जी कंप्यूटर साइंस रिसर्च में, असां जहिड़ा त जेको सो ॻोल्हे को मिले थो पेपर, त असां माना त ईद मल्हाईंदा आहियूं, त हाणे कुझु पढ़ण लाइ मिलियो आहे। न पेपर त खोड़ अचनि था पिया सिस्टम्स में। आई थिंक उहो पाण हुनखे ऑफ टॉपिक थी वेंदासीं घणो। हा, सही। टॉक अबाउट इट लेटर। हल हीअं कयूं, पाण हाणे ॻाल्हि खे कंक्लूड करण जी तरफ़ वठी हलूं। ही पाण कोशिशि कंदासीं हिन एपिसोड खे पाण मेलिंग लिस्ट ते अपलोड कयूं, दोस्तनि खे
जेको आहे जेका ॻाल्हि कई सही थी सघे थो मां वधीक डिस्कशन निकिरे छो त पाण ॿिन्हिनि खे पाण आई थिंक पाण स्क्रैच कयो आहे सरफेस खे छो त जेके IT पॉलिसीज़ आहिनि मुल्कनि जी उन्हनि खे त ज़ाहिर आहे तमामु घणो कमु खपंदो आहे ऐं इहा जेका एक्सरसाइज़ आहे न इहा एवोल्यूशनरी एक्सरसाइज़ बि हूंदी आहे यू स्टार्ट समवेयर यू ट्राई समथिंग आउट फॉर अ कपल ऑफ इयर्स एंड इन लाइ जेके रेगुलेशन आहे या हुनजी जेका वॉच डॉग जेको करे जेको हुनखे आउटकम्स ड्रिवन तरीक़े सां हिनखे एग्जीक्यूट करणु न पॉलिसीज़ खे उहो बि ॾाढो इंपॉर्टेंट आहे पेपर ते त पॉलिसीज़ अची वेंदियूं आहिनि पर पोइ आउटकम्स न हूंदियूं आहिनि क्लियरली डिफाइंड ख़बर न हूंदी आहे त जस्ट वन थिंग मां हिकिड़ी ऐड कयां वेंदे उहो इहा त गवर्नमेंट इंटरवेंशन जा ॿिया बि तरीक़ा प्रेसिडेंट्स मौजूदु आहिनि बियॉन्ड एकेडमिक जेका तव्हांजी करिकुलम वग़ैरह खे सेटअप करण जो जीअं मिसाल ॾियां मां किताब पे पढ़ियो कुझु टाइम अॻु में हिकिड़ो बंदो अलेक्जेंडर हैमिल्टन जे नाले सां हिते अमेरिका में उहो जॾहिं इंडस्ट्रियल रेवोल्यूशन शुरू थियो पिए न त उहो उन छा कयो उन खां कारीगर घुरायईं बर्तानिया खां कारीगर जेको आहे उन्हनि खे चोरी करे स्मगल करे वठी आयो त जीअं उन्हनि खे जेके इंजन जेके मशीना वग़ैरह ठहिणु शुरू थियूं बर्तानिया में उहे अमेरिका में ठहिणु शुरू थियनि ठीकु आहे न पर इहो त थियो मिसाल तौरु इहो त थियो इंटेलेक्चुअल कैपिटल आहे न जेको हुन स्टील कयो आहे वट एवर जेको बि कयईं है न पर असां गॾु हैमिल्टन ॿियो कहिड़ो कमु कयो उन हिकिड़ी गिल्ड ऑर्गेनाइज़ कई जेका लोकल इंडस्ट्री न उन्हनि खे ऑर्गेनाइज़ करे गवर्नमेंट जा पैसा विझी करे पोइ प्रोजेक्ट शुरू कयईं उहो प्रोजेक्ट ॾिने वरी लोकल कंपनीज़ खे राइट बाबा तव्हां हे कमु कयो मां कारीगर बि तव्हांखे आणे थो ॾियां पैसो बि तव्हांखे मां अवेलेबल थो करे ॾियां ॿाहिरों खां कर्ज़ो वठी करे वेरी गुड पॉइंट कमु कयो इन्वेस्टमेंट माना गवर्नमेंट डायरेक्टली इन्वेस्ट करे गवर्नमेंट कस्टमर बणिजी वई हिकिड़े हिसाब सां ॾिठो वञे न इहा जेका आई थिंक दिस इज़ अ वेरी वेरी गुड पॉइंट ठीकु आहे न इट्स गवर्नमेंट जेका आहे सा कैन डेफिनेटली इन्वेस्ट ठीकु आहे हेॾा सारा गवर्नमेंट जा डिपार्टमेंट्स आहिनि इन्वर्टर इनफ पैसा आहिनि टू सीड कंपनीज़ ठीकु आहे Exactly. I think you made a very strong point. Actually जेको आहे न सो सिर्फ़ु एकेडमी सां त कमु कोन थींदो न there needs to be डिमांड बि त खपे न उनखे पॉजिटिव साइकिल में अची वञनि ठीकु आहे न पॉजिटिव फीडबैक लूप ठाहे त कंपनियूं बि उनखे डिमांड बि आहे त यूनिवर्सिटी इंसेंटिवाइज़ आहिनि ऐं यूनिवर्सिटी इंसेंटिवाइज़ आहिनि त उहे सुठा ग्रेजुएट्स प्रोड्यूस कनि थियूं ठीकु आहे ऐं ॿियो हिन में एग्ज़ैक्टली रिलेटेड टू वेरी माना वेरी क्लोज टू वॉट यू जस्ट मेंशन वेरी क्विकली इहा ॻाल्हि कंदुसि त गवर्नमेंट लेवल ते चाइना जी या ॿिए कंहिं बि कंपनियूं वेस्ट जूं बि आहिनि पर उते असांजो रसाई कोन्हे पर जिथे असांजी रसाई आहे उन्हनि खे पाण चऊं त उन सां गवर्नमेंट इन ते फोकस कयूं असांजी फॉरेन पॉलिसी इन ते फोकस हुजे त वाई डोंट यू ब्रिंग बिज़नेस टू पाकिस्तान ठीकु आहे न ऐं स्पेशली IT बिज़नेस ठीकु आहे पोइ भले उहो AI में हुजे जंहिंमें हुजे बट दैट इज़ अ डिफरेंट टॉपिक उन ते रिसर्च थिए थो कहिड़े किथे गैप एनालिसिस कजे किथे गैप आहे टैलेंट में कहिड़े मुल्क में पर वॉट एवर इट इज़ गवर्नमेंट लेवल ते रीच आउट कजनि वॾनि कंपनीज़ खे वाई डोंट यू ईदर सेट अप योर ओन ब्रांच और आउटसोर्स टू दीज कॉन्ट्रैक्टर्स हू आर ऑलरेडी माना वेठा आहिनि कराची में जामशुरे में जिथे बि हलजे भला अॼु इन पॉडकास्ट खे कयूं था ख़तम आइडियाज़ त पाण वटि खोड़ आहिनि वरी ॾिसूं था लेट्स सैट आउट पोइ ॾिसूं था छा थो थिए ॾिसूं माण्हू जेका पंहिंजा 3 हाणे मे बी 4 ऑडियंस आहिनि उहे छा चवनि चलो ठीकु आहे ओके आकाश वरी सदाईं ओके थैंक यू